सक्कर में सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर ते कातलानी हमले में सख्त ज़ख्मी थी पियो आहे। हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख्मी थियल सहाफ़ी जान मोहम्मद महर के अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। वाक़े जी इत्तला बाद पुलिस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते नाकाबंदी करे छॾी आहे। नाज़रीन, अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। सक्कर में सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर कातलानी हमले में सख्त ज़ख्मी थी पियो आहे। हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख्मी थियल सहाफ़ी जान मोहम्मद महर के अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। इन हवाले से तफ़सील सां राब्तो कयो आहे सक्कर में सिंध न्यूज़ रिपोर्टर नज़ाकत जतोई सां। नज़ाकत, अपडेट कजो, सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर ते कातलानी हमले में ज़ख्मी थियो आहे, कहिड़ा तफ़सील हवाले सां? जी, सिंध जे सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर मथां जेको आहे कातलाणो हमलो थियो आहे ऐं इन हवाले सां ॿुधायो पियो वञे त जान मोहम्मद महर जीअं ई पंहिंजे ऑफिस मां निकितो आहे त पोयां जेके आहिनि मोटरसाइकिल सवार माण्हुनि पारां ताक़ुब करे उनखे गोलियूं हयूं वियूं आहिनि ऐं हू शदीद ज़ख्मी आहे ऐं हिन वक़्तु जेको आहे उनखे सक्कर जे निजी अस्पताल में दाख़िल कियो वियो आहे ऐं हू हिन वक़्तु इंतिहाई गिणती जोगी हालत में आहे ऐं हिन वक़्तु सक्कर समेत जेके मुख़्तलिफ़ इलाक़नि वेझनि इलाक़नि जा सहाफ़ी आहिनि उहे पिणु जेके आहिनि उहे सक्कर जे निजी अस्पताल ॿाहिरां जमा थी विया आहिनि। उन सां गॾोगॾु जेके सियासी समाजी माण्हू ऐं उन सां गॾोगॾु जेके पुलिस जा माण्हू आहिनि उहे पिणु जेको आहे निजी अस्पताल पहुची विया आहिनि ऐं हिन वक़्तु ताईं जेको जान मोहम्मद महर जी जेका हालत आहे उहा ॻणती जोगी ॿुधाई पई वञे। जी ठीकु आहे, नज़ाकत अपडेट करण जे लाइ वॾी महिरबानी अवां जी। नाज़रीन, अवां खे ॿुधायूं पिया सक्कर में सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर कातलाणे हमले में सख़्त ज़ख्मी थी पियो आहे। हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख्मी थियल सहाफ़ी जान मोहम्मद महर खे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। वाक़े जी इत्तला बाद पुलिस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते नाकाबंदी करे छॾी आहे।